औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। लर्निंग विथ एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु असांजो टॉपिक आहे सिंधी ग्रामर, इल्मे सन्फ़, आत्मकथा, ऑटोबायोग्राफी। अॼु इल्मे सन्फ़ जी जेको पंहिंजो लेक्चर आहे आत्मकथा जे बारे में आहे, ऑटोबायोग्राफी। ऐं ऑटोबायोग्राफी या आत्मकथा छा आहे, अॼु पाण इन खे पढ़ंदासीं। आत्मकथा, ऑटोबायोग्राफी। आत्मकथा छा आहे, मतिलबु लेखक जी पंहिंजी लिखियल समाह, जीवनीअ, हयातीअ जे अहवाल खे आत्मकथा या आत्म कहाणी चइबो आहे। मतिलबु जेको इंसानु पाण पंहिंजे बारे में लिखे ऐं उहो ई लिखंदड़, मतिलबु आत्मकथा जो लेखक जीअं त ख़ुदि लिखंदड़ ई हूंदो आहे। मतिलबु आत्मकथा इंसानु पंहिंजे बारे में लिखंदो आहे ऐं पाण ई लिखंदो आहे। मतिलबु उन में ॿिए कंहिंजो बि हथु न हूंदो आहे ऐं न ई वरी को ॿिए जे बारे में लिखंदो आहे। सिर्फ़ु ओनली पंहिंजे पाण जे बारे में ई लिखिणो हूंदो आहे आत्मकथा में। उन करे उहा जीवनी सवाह वधीक सची ऐं एतबार जोगी थिए थी। छोजो मतिलबु ॻाल्हि जो आहे त मतिलबु उहा जीवनी सवाह वधीक सचाई इन जे करे थिए थी जो इंसानु जेको लेखक आहे आत्मकथा हू पाण पंहिंजे बारे में लिखे थो ऐं उन में पंहिंजो ई वजूदु हणे थो, पंहिंजो मतिलबु सभु शइ हणे थो। उन जे करे उहा एतबार वारी ऐं सचाई वारी महसूसु थिए थी ऐं मनपसंदि बि हूंदी आहे। आत्मकथा इन खे चइबो आहे, ठीकु आहे न। आत्मकथा लिखण जा ॿ मक़सद थी सघनि था। पहिरियों मक़सदु लेखक जे मन ऐं माज़ीअ जे यादगिरियुनि खे ॿीहर ज़िंदा जावेद करण जो मुंहुं। मतिलबु त जेको इंसान जो मतिलबु माना माज़ी गुज़री वियल आहे या कुझु बि थियल आहे या थिएसि पियो, मतिलबु उन जे बारे में लिखणु मतिलबु पहिरियों मक़सदु इहो थी सघे थो आत्मकथा में। आत्मकथा लिखण जो ॿियो मक़सदु आहे त लेखक जी ज़िंदगीअ जे आज़मूदनि मां ॿिया बि फैज़ हासिलु करे सघनि। मतिलबु हू पंहिंजे बारे में लिखे थो या लिखणु चाहे थो त उन मां हुनजो ख़्यालु आहे त उहो मतिलबु ॻाल्हियूं या उहो अकुलु ॿियनि ताईं बि पहुचे ऐं उन्हनि खे बि ख़बर पए इन्हनि शयुनि जी या उन्हनि खे फैज़ हासिलु थिए। उन जे करे ॿियो मक़सदु आहे आत्मकथा लिखण जो। सिंधीअ में केतिरियूं ई आत्मकथाऊं लिखियूं वयूं आहिनि, जीअं मिर्ज़ा खलीज बेग जी साउपन कारपन, डॉक्टर उमर बिन दाऊद पोटे जी मुंहिंजी मुख़्तसिर आत्म कहाणी, GM सैयद जी मुंहिंजी कहाणी मुंहिंजी ज़ुबानी, शेख हयात जी किथे बि न भञिबो थक मुसाफ़िर, 4 जुल्द, मोहन कल्पना जी बुख ऐं अदब ऐं इश्क, लक्ष्मण कोमल जी वही खाते जा पन्ना। ही सभु हिननि पंहिंजूं लेखकनि जूं पंहिंजूं आत्म कहाणियूं लिखियलूं आहिनि ऐं ही किताब मशहूरु आहिनि। तव्हां पढ़िया बि हूंदा हिननि जा नाला, मतिलबु मिर्ज़ा खलीज बेग, डॉक्टर उमर बिन दाऊद, शेख हयात थियो या ॿिए के बि, मतिलबु इहे सभु आत्म कहाणियूं आहिनि या पाण ई पंहिंजे बारे में लिखूं त उन खे आत्म कहाणी चइबो। उमेदु आहे त मुंहिंजे वीडियो में तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। उमेदु आहे त तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आयो हूंदो। अहिड़ियूं ॿियूं सन्फ़ूं ॾिसण में मिलंदियूं, ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल। सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विथ NMS। लाइक शेयर कमेंट्स ज़रूरु कंदा।